بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत मेहरबान बाजारो आहे। حميم تنزيل الكتاب من الله العزيز الحكيم हामीम हीअ क़ुरान करीम अल्लाह ताला जे तरफ़ां नाज़िल कयल आहे जेको ग़ालिब ऐं हिकमत वारो आहे। ما خلقنا السماوات والأرض وما بينهما إلا بالحق وأجل مسمى والذين كفروا عما أنذروا معرضون न पैदा कयो असां आसमाननि ऐं ज़मीनुनि खे ऐं जेके शयूं उन्हनि जे विच में आहिनि मगर हक़ सां ऐं तव्हां लाइ क़यामत जो ॾींहुं मुक़ररु आहे ऐं जिन माण्हू कुफ़्र कयो उहे क़ुरान करीम खां मुंहुं फेरींदड़ आहिनि। قل أرأيتم ما تدعون من دون الله أروني ماذا خلقوا من الأرض أم لهم شرك في السماوات ائتوني بكتاب من قبل هذا أو أثارة من علم إن كنتم صادقين रसूल अरबी तव्हां फरमायो तव्हां मूंखे उहे बुत ॾेखारियो जिन जी तव्हां अल्लाह ताला खां सवाइ इबादत करियो था। तव्हां मूंखे ॾेखारियो उन्हनि ज़मीन मां छा ख़लक़ियो या उन्हनि लाइ आसमाननि में को हिसो आहे। तव्हां मूं वटि हिन खां अॻियूं आसमानी किताब आणियो या का इल्मी लिखत ॾेखारियो जेकॾहिं तव्हां सचा आहियो। ومن أضل ممن يدعو من دون الله من لا يستجيب له إلى يوم القيامة وهم عن دعائهم غافلون ऐं उन खां वधीक केरु गुमराह आहे जेको अल्लाह ताला खां सवाइ ॿियनि यानी बुतनि जी इबादत करे थो जेके क़यामत ताईं उनजो नथा ॿुधनि ऐं उहे उन्हनि जी इबादत खां गाफ़िल आहिनि। وإذا حشر الناس كانوا لهم أعداء وكانوا بعبادتهم كافرين ऐं जॾहिं क़यामत में माण्हू गॾु कया वेंदा उहे उन्हनि जा दुश्मन हूंदा ऐं उहे इन्हनि जी इबादत खां इनकारी हूंदा। وإذا تتلى عليهم آياتنا بينات قال الذين كفروا للحق لما جاءهم هذا سحر مبين ऐं जॾहिं उन्हनि ते असां जूं साफ़ साफ़ आयतूं पढ़ियूं वञनि थियूं त काफ़र उन्हनि वटि आयल हक़ यानी क़ुरान करीम लाइ चवनि था त हीउ क़ुरान करीम साफ़ जादू आहे। أم يقولون افتراه قل إن افتريته فلا تملكون لي من الله شيئا هو أعلم بما تفيضون فيه كفى به شهيدا بيني وبينكم وهو الغفور الرحيم छा उहे चवनि था त उनखे रसूल अरबी पाण ठाहियो आहे। रसूल अरबी तव्हां फरमायो जेकॾहिं मूं उनखे बिल फर्ज़ पाण ठाहियो आहे पोइ तव्हां मूं लाइ अल्लाह ताला वटां कंहिं शइ जो इख़्तियार नथा रखो। उहो तव्हांजे एतिराज़नि खे वधीक ॼाणंदड़ आहे। उहो मुंहिंजे ऐं तव्हांजे विच में गवाह काफ़ी आहे ऐं उहो बख़्शींदड़ बाज़ारो आहे। قل ما كنت بدعا من الرسل وما أدري ما يفعل بي ولا بكم إن أتبع إلا ما يوحى إلي وما أنا إلا نذير مبين रसूल अरबी तव्हां फरमायो आऊं को नओं सौ पैगंबर न आहियां ऐं आऊं ज़ाती तौर अंदाज़े सां नथो ॼाणां त मूंसां ऐं तव्हां सां छा थींदो। आऊं त वही रब्बानी जी ताबेदारी करियां थो जेका मूं ॾांहुं अचे थी ऐं आऊं साफ़ ॾिॼारींदड़ आहियां। قل أرأيتم إن كان من عند الله وكفرتم به وشهد شاهد من بني إسرائيل على مثله فآمن واستكبرتم إن الله لا يهدي القوم الظالمين तव्हां फरमायो त तव्हां मूंखे ॿुधायो जेकॾहिं क़ुरान करीम अल्लाह जे तरफ़ां आहे त छो तव्हां हुनजो इनकार कयो। ऐं बनी इसराइल मां हिकु शख़्स यानी हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम
उन जी गवाही ॾिनी पोइ उन ईमान आंदो उन जे बावजूद तव्हां तकबुर कयो बेशक अल्लाह ताला ज़ालिमनि जी क़ौम खे हिदायत नथो ॾे وقال الذين كفروا للذين آمنوا لو كان خيرا ما سبقونا إليه وإذ لم يهتدوا به فسيقولون هذا إفك قديم ऐं मके जे काफ़रनि मोमिननि खे चयो त जेकॾहिं ईमान आणण बहितर हुजे हा त इहे ग़रीब उन ॾांहुं असां खां अॻराई न कनि हा ऐं जॾहिं उन्हनि खे क़ुरान करीम जी हिदायत न मिली पोइ फौरन चवनि था हीउ पुराणो कूड़ आहे ومن قبله كتاب موسى إماما ورحمة وهذا كتاب مصدق لسانا عربيا لينذر الذين ظلموا وبشرى للمحسنين ऐं क़ुरान करीम खां अॻ में तौरात नाज़िल थियो जेको अॻवान ऐं रहमत हो ऐं ही किताब तस्दीक़ कंदड़ आहे अरबी ज़बान में इन लाइ त ज़ालिमनि खे ॾेजारे ऐं नेकोकारनि लाइ बिशारत आहे إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا فلا خوف عليهم ولا هم يحزنون बेशक जिन माण्हुनि चयो त असांजो रब अल्लाह ताला आहे उन खां पोइ तौहीद ऐं शरीयत मुहम्मदी ते क़ाइम रहिया पोइ उन्हनि ते को ख़ौफ़ न आहे ऐं न उन्हनि खे को ॾुख पहुचंदो أولئك أصحاب الجنة خالدين فيها جزاء بما كانوا يعملون इहे जन्नती आहिनि इहे हमेशह हमेशह जन्नत में रहंदा इहा संदन नेक अमलनि जी जज़ा आहे ووصينا الإنسان بوالديه إحسانا حملته أمه كرها ووضعته كرها وحمله وفصاله 30 شهرا حتى إذا بلغ أشده وبلغ 40 سنة قال رب أوزعني أن أشكر نعمتك التي أنعمت علي وعلى والدي وأن أعمل صالحا ترضاه وأصلح لي في ذريتي إني تبت إليك وإني من المسلمين ऐं असां इंसान खे पीउ माउ सां एहसान करण जो हुकुम फरमायो उनखे संदसि माउ पंहिंजी पेट में तकलीफ़ सां रखियो ऐं उनखे तकलीफ़ सां ॼणियो ऐं मुद्दत हमल जी ऐं खीर छॾाइण जी 30 महीना थी एसिताईं जो जॾहिं पंहिंजी कुवत खे पहुतो ऐं 40 सालनि खे रसियो पोइ चवे थो त ए मुंहिंजा रब तूं मूंखे तौफ़ीक़ ॾे ऐं तुंहिंजी नेमतुनि जो शुक्र अदा करियां जेके नेमतूं तो मुंहिंजे मथां कयूं ऐं मुंहिंजे पीउ माउ ते कयूं ऐं आऊं उहो अमल साले करियां जेको तोखे पसंदि अचे ऐं तूं मुंहिंजे औलाद में दीनी दुनेवी सलाहियत पैदा कर बेशक आऊं तोॾां मोटिस ऐं बेशक आऊं मुस्लमाननि मां आहियां أولئك الذين نتقبل عنهم أحسن ما عملوا ونتجاوز عن سيئاتهم في أصحاب الجنة وعد الصدق الذي كانوا يوعدون इहे उहे माण्हू आहिनि जिन जा नेक अमल असीं क़बूल करियूं था ऐं असीं उन्हनि जा गुनाह मुआफ़ करियूं था उहे माण्हू जन्नती आहिनि अल्लाह ताला दुनिया में उन्हनि सां बिश्त जो सचो वाइदो फरमायो والذي قال لوالديه أف لكما أتعدانني أن أخرج وقد خلت القرون من قبلي وهما يستغيثان الله ويلك آمن إن وعد الله حق فيقول ما هذا إلا أساطير الأولين ऐं जंहिं माण्हू यानी काफ़र दावत इस्लाम वक़्तु पंहिंजे पीउ माउ खे उफ़ चयो ऐं चयाईं छा तव्हां मूंखे ॾेजारियो था त आउं ॿिए दफ़े ज़िंदा थींदुसि हालांकि मूंखां अॻ में केतिरा माण्हू गुज़रिया ऐं पीउ माउ उन लाइ अलाह ताला खां फरियाद कनि था उहे चवनि था वेल पवनी तूं ईमान आण बेशक अलाह जो वाइदो सचो आहे उहो चवे थो नाहे हीअ
मगर अॻियनि माण्हुनि जूं आखाणियूं. أولئك الذين حق عليهم القول في قد خلت من قبلهم من الجن والإنس إنهم كانوا خاسرين. इहे उहे माण्हू आहिनि जिन ते अज़ाब साबित थी चुको उन्हनि उम्मतुनि में जेके उन्हनि खां अॻु में जिन्ननि ऐं इंसाननि मां गुज़रियूं बेशक इहे नुक़सान कंदड़ हुआ. ولكل درجات مما عملوا وليوفيهم أعمالهم وهم لا يظلمون. ऐं हर हिकु लाइ संदनि अमलनि मुताबिक़ दर्जा आहिनि ऐं ज़रूरु उन्हनि खे संदनि अमलनि जी जज़ा ॾिनी वेंदी ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कयो वेंदो. ويوم يعرض الذين كفروا على النار أذهبتم طيباتكم في حياتكم الدنيا واستمتعتم بها فاليوم تجزون عذاب الهون بما كنتم تستكبرون في الأرض بغير الحق وبما كنتم تفسقون. ऐं क़यामत जे ॾींहुं काफ़रनि खे बाहि जे साम्हूं पेश कयो वेंदो. उन्हनि खे चयो वेंदो तव्हां पंहिंजे हिसे जूं पाक शयूं पंहिंजी दुनिया जी हयाती में इस्तेमाल कयूं ऐं तव्हां उन्हनि मां नफ़ो वरितो. पोइ अॼु ॾींहुं तव्हांखे उन जे एवज़ पारी वारो अज़ाब ॾिनो वेंदो. इन ई सबबा जो तव्हां ज़मीन में नाहक तकबुर कंदा हुआ ऐं इन ई सबबा जो तव्हां गुनाह कंदा हुआ. واذكر أخا عاد إذ أنذر قومه بالأحقاف وقد خلت النذر من بين يديه ومن خلفه ألا تعبدوا إلا الله إني أخاف عليكم عذاب يوم عظيم. रसूल अरबी तव्हां आद जी क़ौम जो ज़िक्र करियो जंहिं वक़्तु उन पैगंबर पंहिंजी क़ौम खे अहकाफ जी वादी में ॾेजारियो ऐं बेशक उन खां अॻु में ऐं उन खां पोइ पैगंबर गुज़रिया. उन चयो तव्हां न इबाद करियो मगर अल्लाह जी बेशक मूंखे तव्हां लाइ हिकु अज़ीम ॾींहं जे अज़ाब जो ख़ौफ़ आहे. قالوا أجئتنا لتأفكنا عن آلهتنا فأتنا بما تعدنا إن كنت من الصادقين. उन्हनि चयो छा तूं असां वटि उन लाइ आयो आहीं त तूं असांखे पंहिंजे माबूदनि खां फेराईं पोइ तूं उहो अज़ाब आण जंहिंजो तूं असांखे वाइदो ॾीं थो जेकॾहिं तूं सचनि मां आहीं. قال إنما العلم عند الله وأبلغكم ما أرسلت به ولكني أراكم قوما تجهلون. हूद चयो उन जो इल्म अल्लाह ताला वटि आहे ऐं आउं तव्हांखे उहो पहुचायां थो जेको मूं ॾांहुं मोकिलियो वञे थो पर आउं तव्हांखे जाहिल क़ौम ॾिसां पियो. فلما رأوه عارضا مستقبل أوديتهم قالوا هذا عارض ممطرنا بل هو ما استعجلتم به ريح فيها عذاب أليم. पोइ जॾहिं उन्हनि उन अज़ाब खे ककर वांगुरु संदन वादियुनि ते छायनि ॾिठो त चवण लॻा हीउ ककर आहे जेको असां ते वसायो वेंदो बलक इहो उहो अज़ाब आहे जंहिं लाइ तव्हां तकड़ कई थिए. हीउ तूफ़ान आहे जंहिंमें दर्दनाक अज़ाब आहे. تدمر كل شيء بأمر ربها فأصبحوا لا يرى إلا مساكنهم كذلك نجزي القوم المجرمين. इहो पंहिंजे रब जे हुकुम सां हर शइ खे बर्बाद करे छॾींदो पोइ ईअं फिरी थिया जो उन्हनि जे घरनि खां सवाइ कुझु बि ॾिसण में न थे आयो. अहिड़ी तरह असीं मुजरिमनि जी क़ौम खे जज़ा ॾियूं था. ولقد مكناهم في ماء مكناكم فيه وجعلنا لهم سمعا وأبصارا وأفئدة فما أغنى عنهم سمعهم ولا أبصارهم ولا أفئدتهم من شيء
إذ كانوا يجحدون بآيات الله وحاق بهم ما كانوا به يستهزئون ऐं बेशक तहक़ीक़ असां उन्हनि खे उहा क़ुवत अता की जेका तव्हांखे न ॾिनी थी ऐं असां उन्हनि लाइ कन ऐं अखियूं ऐं दिलि पैदा फरमाया पोइ उन्हनि तां संदन कननि ऐं अखियुनि ऐं संदन दिलनि का शइ दफ़ा न कई छो त उहे अल्लाह जी आयतुनि जो इनकार कंदा हुआ ऐं उन्हनि खे उन अज़ाब घेरियो जंहिंजी इहे मज़ाक़ कंदा हुआ ولقد أهلكنا ما حولكم من القرى وصرفنا الآيات لعلهم يرجعون ऐं बेशक तहक़ीक़ असां तव्हांजे चौधारी केतिरा ॻोठ हलाक कया ऐं असां मुख़्तलिफ़ निशानियूं आंदियूं त मन इहे मोटनि فلولا نصرهم الذين اتخذوا من دون الله قربانا آلهة بل ضلوا عنهم وذلك إفكهم وما كانوا يفترون पोइ इन्हनि जे महबूदनि यानी बुतनि उन्हनि जी छो न मदद कई जिन खे उन्हनि क़ुर्बे ख़ुदावंदी हासिल करण लाइ महबूद बनायो बल्कि इहे उन्हनि खां गाइब थी विया ऐं इहो उन्हनि जो कूड़ ऐं बहतान हो وإذ صرفنا إليك نفرا من الجن يستمعون القرآن فلما حضروه قالوا أنصتوا فلما قضي ولوا إلى قومهم منذرين ऐं जॾहिं असां जिन्हनि जे हिकु टोले खे तव्हां ॾांहुं मोटायो जिन क़ुर करीम गौर सां ॿुधो पोइ जॾहिं उहे रसूल अरबी वटि हाज़िर थिया उन्हनि पाण में चयो त ख़ामोश थियो पोइ जॾहिं तिलावत पूरी थी त उहे पंहिंजी क़ौम खे डिॼाइण लाइ मोटिया قالوا يا قومنا إنا سمعنا كتابا أنزل من بعد موسى مصدقا لما بين يديه يهدي إلى الحق وإلى طريق مستقيم जिन्हनि चयो ए असांजी क़ौम बेशक असां क़ुर करीम खे ॿुधो जेको हज़रत मूसा खां पोइ नाज़िल कयो वियो जेको अॻियनि किताबनि जी तस्दीक़ फरमाए हक़ ऐं सही वाट ॾांहुं हिदायत ॾिए थो يا قومنا أجيبوا داعي الله وآمنوا به يغفر لكم من ذنوبكم ويجركم من عذاب أليم اے असांजी क़ौम तव्हां रसूल अरबी जो हुकुम मञो ऐं रसूल अरबी ते ईमान आणियो अल्लाह ताला तव्हांजा गुनाह बख़्शींदो ऐं तव्हांखे दर्दनाक अज़ाब खां बचाईंदो ومن لا يجب داعي الله فليس بمعجز في الأرض وليس له من دونه أولياء أولئك في ضلال مبين ऐं जेको माण्हू रसूल अरबी जो हुकुम न मञींदो पोइ उहो ज़मीन में अल्लाह ताला जी पकड़ खां बची नथो सघे ऐं उन लाइ अल्लाह ताला खां सवाइ को मददगार नाहे उहे साफ़ गुमराही में आहिनि أولم يروا أن الله الذي خلق السماوات والأرض ولم يعي بخلقهن بقادر على أن يحيي الموتى بلى إنه على كل شيء قدير छा उन्हनि इहो न ॾिठो त बेशक अल्लाह ताला उहो आहे जंहिं आसमाननि ऐं ज़मीनुनि खे तख़लीक़ कयो ऐं उन्हनि जे ठाहिण में पाण न थको उहो क़ादिर आहे जो मौलनि खे जियारे हा बेशक उहो हर शइ ते क़ादिर आहे ويوم يعرض الذين كفروا على النار أليس هذا بالحق قالوا بلى وربنا قال فذوقوا العذاب بما كنتم تكفرون ऐं क़यामत जे ॾींहुं काफ़रनि खे बाहि ते पेश कयो वेंदो छा ही हक़ न आहे उहे चवंदा हा असांखे असांजे रब जो कसम आहे अल्लाह ताला फरमाईंदो पोइ तव्हां अज़ाब चखो उन सबबा जो तव्हां कुफ़र कंदा हुआ فاصبر كما صبر أولو العزم من الرسل ولا تستعجل لهم كأنهم يوم يرون ما يوعدون لم يلبثوا إلا ساعة من نهار بلاغ
فهل يهلك إلا القوم الفاسقون पोइ रसूल अरबी तव्हां सब्र करियो जीअं त उलिल आज़म यानी हिम्मत वारनि पैगंबरनि सब्र कयो ऐं तव्हां उन्हनि जे अज़ाब लाइ तकड़ न करियो गोया उहे उहो ॾींहुं ॾिसनि था जंहिंजो खेनि वाइदो ॾिनो वियो इहे न रहिया दुनिया में मगर हिकु साथ ॾींहं मां हीअ नसीहत आहे पोइ नथी हलाक कई वञे मगर क़ौम फासिकनि जी